सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह सां चाइनीज़ गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉर्पोरेशन के वफ़द की मुलाक़ात थी आहे। इजलास में रिथाबंदी वारे वज़ीर नासिर हुसैन शाह, वर्क्स एंड सर्विसेज वारे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी भी शिरकत कई। चाइनीज़ स्टेट कंस्ट्रक्शन इंजीनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड के नुमाइंदे योंग याबडिंग वाइस चेयरमैन उमर फारूक ऐं ॿियनि शिरकत कई। सिंध हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट मनसूबन ते चीनी कंपनी सां कम करण चाहे थी। मुराद अली शाह पारां चयो आहे सिंध सरकार लैंड फुल साइट सॉलिड वेस्ट मैनेजमेंट ऐं कम्युनिकेशन के मुख्तलिफ मनसूबन ते चीनी कंपनी सां कम करण चाहे थी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी जल्द चीन जो दौरो करे रहियो आहे। सदर ज़रदारी जे दौरे दौरान मनसूबनि खे हतमी शिकल ॾिनी वेंदी। वॾे वज़ीर जे मनसूबाबंदी वारे वज़ीर नासिर हुसैन शाह खे चीनी कंपनी जे सहकार सां मनसूबनि खे हतमी शिकल ॾियण जी हिदायत कई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां चाइनीज़ गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉर्पोरेशन जे वफ़द मुलाक़ात कई आहे। इजलास में रिथाबंदी वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, वर्क्स एंड सर्विस वारे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी भी शिरकत कई। चाइनीज़ स्टेट कंस्ट्रक्शन इंजीनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड के नुमाइंदे योंग याबडिंग वाइस चेयरमैन उमर फारूक ऐं ॿियनि शिरकत कई। सिंध हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट मनसूबन ते चीनी कंपनी सां कम करण चाहे थी। मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध सरकार लैंड फुल साइट सॉलिड वेस्ट मैनेजमेंट ऐं कम्युनिकेशन के मुख्तलिफ मनसूबन ते चीनी कंपनी सां कम करण चाहे थी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी जल्द चीन जो दौरो करे रहियो आहे।